उस्ताद अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। गौर साहब खुश आए भाई। खैर खैर दुआ दुआ। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। खुश आओ खैर। उस्ताद अस्सलाम वालेकुम। नहीं वालेकुम सलाम। अकरम भाई। अब्बा आके बाबू अरे जान पूछा था खुशी ने किया गमी में तब्दील थी। वरी पे तो खबर तो पे थियो चाहे। हाँ बा शादी है सदे जाई ना बा सुबह में वादो भट्टा। हाँ उस्ताद अस्सलाम वालेकुम। नहीं वालेकुम सलाम। अकरम भाई। हाँ बा पोगा रहे तो हाली थोड़ो कम माना घणो हमार खुशी में माना आए वहाँ देखन आ रहे वठा ठीक है वो वहाँ हवाल क्या दो और सर शाला नहीं लो खैरा। खुशा अल्लाह जा करो। अब ये शादी क्या तो जी जी। 3 साल थिया सस सोरो राजी न थे पे मां सारे राजी थिया सही सही। तो आदार बुध जी। घट में घट मुझे 4 को 5000 मानू इंदो तो दे हाँ न कर यार मात ना कोनी दो। अरे बा चरियो आ मठो खरादी उठी वेठी यार मानवा मां मानन के दिनो वटो घणो आ अच्छा हाणे मूंखे इहो ॿुधाए 4-5 हज़ार माण्हुनि में भाॼी जी देग घणी लॻंदी चांवरनि जी घणी लॻंदी ज़रदे जी घणी लॻंदी हां चावर तो जो लग दो 40 देग पुला जी हा 10 दो हाँ 100 देग भाजी लगी वेंदी। 100 देग भाॼी हां बस पोइ मां मुर्गी जो ऑर्डर ॾेई अचां हां ॾेई आ। चांवरनि जो ॾेई अचां ठीक है बसि उहो खणाए तोखे पुॼाए उठां ठीक है। पर भाॼी उहा चाढ़जांइ मानी हुआ होंदी वी वीआईपी मां महिमान खाईंदे हिन आङुरियूं चटनि अंदर चटी था हिन बिल्कुल ये होंदी। बसि हाणे सुभाणे 12 खां 2 बजे ताईं मुंहिंजो छॾ आहे सुभाणे 12 बजे फिक्स जी भाॼी जूं देगूं तयारु हुजनि चांवरनि जूं इहे साईं ओके, पुला मानी मानी घणी लॻंदी अरे ॾिसो ख़ुशी में मानी विसरी वई मानी तो ये लगी है ना 20 मिनट लग दो ना। 20 मिनट हां 20 मिनट अटो बि तो खणाए थो ॾियां ओके सही आहे ओके जी। मां खां वरी विसरी वियो अटो आहे न, न, महिमान शादी- छड़ो रुकी पाणी भाॼी थोरे खाए शादी है ना नहीं दायरा में बाबा बसि गिला न कराइजांइ वीआईपी होंदो तो गिला न कराइजांइ न थी। बस इहो हुजई अरे यार ओ शादी जी खुशी में टेंट विसरी वई यार इहो कुर्सियूं हां तंबू ओके जी। टेबलियूं इहे हणाइजांइ ठीकु आहे हां महिमान हेठि वेही मानी त न खाईंदा न यो बे लाइंदा से काठियूं तो विसरी है काठियूं काठियूं घणी लॻंदियूं 50 मन काठियूं बसि हुजन ना 50 मन काठियूं मां मोकिलियां थो बस काठियूं मोकल पो कम मोकिया गिला न कराइजांइ भाॼी में ना काम वीआईपी होंदो। उस्ताद अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम साईं गौर साहब खुश आयो साईं। खैर खैर दुआ दुआ अवा ॻाल्हि ॿुध हां जी हुकुम कयो। सौदो खपे थो शादी जो अच्छा शादी कयां थो मां पंहिंजी हुकुम कर घणो खपे। इहो 50 देग लहंदी चांवरनि जी जंहिंमें 40 देग आहे पुला हां 10 देग आहे ज़रदो ऐं 20 मन अटो हुकुम कर दुकान में हर माल पियो सब शइ मिली वेंदी तव्हांखे। हाणे ॻाल्हि ॿुध रियायत सां कजांइ कुझु असांजा कम ॼण वारी रेट हिकु या ॿी न होलसेल में ॾींदा त होलसेल में जीअं रेट ॾींदा आहियो न होलसेल में उहे साॻा रेट ॾींदा तव्हांखे। ॿी ॻाल्हि ॿुध ससु सहुरो 3 साल राज़ी न थिए पियो हाणे राज़ी थिया थी ख़ुशी नसीब आहे 2003 साल को माण्हुनि खे ॾाढा साल ई नथा मिलनि। साईं मां छा ॿुधायां मां वॾो तड़पियो आहियां शादी खां पापा हाणे इहो ॻाल्हि ॿुध बसि पार त हुजई इहो छोजो तूं कढी रख पोइ रक्षो मोकिलियां थो होॾे टेंट वारे वटि पुॼाइणो आहे। अच्छा ॿी ॻाल्हि त ॿुध घोट सौदो लिखाईंदो तो ते कोई ॿियो माण्हू कोन्हे जा कम वारो। माण्हुनि जे एतबार ई न ईंदा ॿियनि खे मोकिलियां त उहे 2-3 हज़ार खाई वेंदा न सम्झंदो कर न। सही आहे मां सामान हा लिखां बा हा सॼो सॼो सामान ऑर्डर ॾेई छॾियो आहे अब हाणे पार थो ॾेई अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। खुश आओ खैर अब इहो मुर्गी खपे घणी साईं। मुर्गी मता 200 मन हा मिली वेंदी पर ॻाल्हि ॿुध जी। मुर्गी मूंखे ॾिजांइ सफ़ा साफ़ सुथरी मुर्गी तव्हांखे साफ़ मिलंदी बिल्कुलु फ्रेश मिलंदी कोई फॉल्ट न हूंदो। इहे न वरी महिमाननि में गिला कराए ना सही ना मुर्गी तव्हांखे साफ़ मिलंदी बिल्कुलु। मां उथी वेठी आहियां माण्हू मुंहिंजी पंहिंजी शादी आहे। अच्छा हा 200 मन जेको आहे मुर्गी तोड़
पर साफ़ सुथरी मुर्गी। ठीक है साईं मिली वेंदी बिल्कुल साफ़ ॾींदा। अच्छा ॻाल्हि ॿुधो हाँ भला तव्हां में ॿियो कोई कमकार वारो माण्हू न आहे या तव्हां घोट पाण निकिता आहियो? बाबा माण्हू घणा आहिनि अच्छा पर मूंखे ख़ुशी आहे पंहिंजी शादी पाण कमु करायो। अच्छा वाह ॿी ॻाल्हि ॿुध जी ससु सहुरो राज़ी न थियनि पिया 5 साल आहे मसाले राज़ी थिया थी। अच्छा तॾहिं पाण निकिता आहियो। हा ख़ुशी वाह सही वाह हाणे 200 मन तूं ठाहे रख ठीकु आहे आज खणाए थो। ठीकु आहे ठीकु आहे? साफ़ मिलंदी मुर्गी तव्हांखे। अॼु हे ॾींहुं जेको चांहि पीए बोतल पीए उहो मुंहिंजो ख़र्च हल। अच्छा चलो ठीकु आहे मोटी अचो पोइ हा। ॾिसी वठंदासीं ठाहे रखंदई। ठाहे रख। उस्ताद उस्ताद अरे बा घोट अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। आयो मुंहिंजी शादी आहे अच्छा काठियूं खपनि जो 50 मन खनि खपंदो। हा काठियूं मिली वेंदो गंज। ॻाल्हि ॿुध काठियूं त मिली वेंदियूं गंज पर असांखे काठी ॾिजांइ सुकी ऐं कड़क। बाबा ॾिस न काठी तोखे सुकी ऐं कड़क मिलंदी बेफिक्र थी। 4-5 हज़ार माण्हू ईंदो जीअं मां चवां सुकी काठी हूंदी देगू मिंट पचंदियूं गिला न थिए। न न गिला न थी तो घणा मण खपनी? 50 मन। इहो काठी ॾे घणे मन थो? काठी बाबा जो किकिरा हा 1200 रुपया मण बाकी टारी 1000 रुपया मण। बबुर 1200 टारी 1000 हा बबुर वारी खजाए। बबुरारी हा 50 मण। हिकिड़ो मिनट फोन अची वई मुंहिंजी कुंवार जी। हा जी मुंहिंजी कुंवार। हेलो मुझे घोटा जी कयाई मम्मा गुजारे वही। चाचा सच के अटैक दी वैसे। अब्बा आजो भाऊ अरे जान पूछा था खुशी ने किया गमी में तब्दील थी। वरी भी तो खबर तो पे थियो चाहे। अरे मुझे सच गुजारे ना। अरे वडो को निभागो आ सुबह शादी ते सस के मारियो थई। अरे दिमाग माया बाकी अरे तवा वो सच बजिए प्यार मरे सच तोरो निभाग भी तो छडे न सस के टरड़ निभागा अन हिते न रो वरी तडे तो रोजे सस दी प्यारी थी। अदावा सच का लक्षण। हां पापा की शादी करवा दो। फिलहाल शादी के छड वनी सस रे तडे ते वे हिता हो तो निभाग हिते न किंडे रो तू। 3 साल के पोइ सच या राजी थी छोरो राजी थियो न। हल हल तू ओ सच करा बजिए प्यार मरिया मां शादी कया कोन मां घर वठी जा पोइ भली बने। आयो रे मां।